मौसम जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। अॼु वॾी अपडेट आहे 17 सितंबर यानी 72 कलाकनि ताईं सिंध भर में कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी। 24 खां 36 खां 72 कलाकनि ताईं किथे किथे जिते बि बरसाति थींदी सॼी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल शाहिद खुसोवीलो खे सब्सक्राइब करे छॾियो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं अॼु 17 सितंबर खां यानी 72 कलाकनि ताईं कहिड़े इलाइक़नि में बरसाति किथे थींदी किथे न थींदी। दोस्तों, कराची, मिठी, सांगड़, थरपारकर, नगर पारकर, दादू, बदीन, सजावल, इस्लामकोट, ठट्ठा, सखर, खैरपुर, मीरपुर ख़ासि ऐं ॿिए हल्कनि फुल्कनि में शहरनि में बि बरसाति जा इम्कान आहिनि। यानी गिरदोनवा में बि सिंध भर में बरसाति जा इम्कान आहिनि। जेका बि तव्हांखे नाला ॿुधायासीं बिल्कुलु हिते बरसाति थींदी। ऐं जेको आहे दोस्तों, इहा 24 खां 36 कलाकनि जी अपडेट हूंदी आहे ऐं 72 कलाकनि ताईं बि इहा अपडेट हूंदी आहे। ऐं जेको आहे अगरि नवां आया आहियो त इन वीडियो खे ज़रूरु शेयर कजो अॻिते, जीअं की ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। काफ़ी दोस्त जीअं असां वीडियो अपलोड कंदा आहियूं ॿुधी करे हेठों कमेंट कंदा आहिनि त बरसाति कोन्हे, मौसम साफ़ आहे, कुड़ी ख़बर आहे। अड़े बाबा, 24 कलाक इंतज़ारु त कंदा कयो न। हीअ 24 खां 36 कलाकनि जी अपडेट हूंदी आहे। तव्हां इंतज़ारु कयो, बरसाति अची वेंदी। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।